अस्सलाम वालेकुम गाइज़, उम्मीद है तव्हां जिते भी हूंदा ख़ैरियत सां आफ़ियत हूंदा। आउं अॼु तव्हांजी ख़िदमत में पेश थियो आहियां फैज़ सिंधी। त गाइज़ अॼु तव्हांखे आउं ॾेखारींदुसि टंडो आदम जो ख़ूबसूरत बकरियूं। बकरे सां गॾोगॾु सिंध जा बहितरीन माग ऐं बहितरीन रूप। त अॼु जे व्लॉग में तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो सिंधी ऐं ख़ूबसूरत बकरियूं। बकरियुनि सां गॾोगॾु असां सिंधी सकाफ़त खे उजारींदे सिंधी टोपी ऐं सिंधी माण्हू तव्हां सां गॾु आहियूं ॻाल्हाइण जे लाइ, ऐं तव्हांखे इनशाअल्लाह असांजे व्लॉग में इलाही मज़ो ईंदो। तो गाइज़ सिंधी बकरियूं सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां सावा गाह विवर्ज़ ॾिठो वञे त सिंध सॼी सकाफ़त ऐं सूंह ऐं सुराण सां भरियल आहे। सिंध जी जेकॾहिं सकाफ़त ॻाल्हाईंदुसि त ज़िंदगी व्लॉग ठाहींदो रहंदुसि, पर सिंध मुंहिंजी सुहिणी जी सकाफ़त ख़तमु न थींदी। त अॼु जे व्लॉग में तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं सिंध जूं भलोड़ ऐं ख़ूबसूरत बकरियूं। अॼु जे वीडियो में तव्हांखे बकरियुनि सां गॾोगॾु सिंध जा बहितरीन सावा माग ॾेखारींदासीं, जंहिंमें सिंध जी सुराण ऐं टंडो आदम जो शहर ऐं टंडे आदम जूं सिंधी ऐं ख़ूबसूरत प्यारियूं बकरियूं। इनशाअल्लाह मुंहिंजे चैनल फैज़ मोहम्मद खोसो जे थ्रू तव्हांखे आउं फैज़ सिंधी जे थ्रू तव्हांखे आउं हमेशह सुठा माग, सुठा व्यूज़ ऐं सिंध जी सुराण में भलियूं भलियूं माग ॾेखारींदो रहंदुसि। त अॼु जे व्लॉग में तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं सिंधी ऐं ख़ूबसूरत सिंध जूं भलोड़ बकरियूं। सिंध जूं ज़मीनूं चाहे सिंध जूं पुराणा माग चाहे नया माग, सिंध त सकाफ़त ऐं सुहिणनि सूंह में भरियल आहे। त मुंहिंजा भाउ अॼु तव्हांखे आउं ॾेखारे रहियो आहियां सिंधी बकरियूं। सिंधी बकरियुनि में सिंधी बकरियुनि जा हलण, सिंधी बकरियुनि जो नाच, सिंधी बकरियुनि जो खीर ऐं सिंधी बकरियुनि जी ख़ूबसूरती। त अॼु जो व्लॉग अॼु पंहिंजनि सिंधी बकरियुनि ऐं सावक सिंध जे सुहिणे मागनि, सिंध जे सुहिणनि जॻहियुनि ते कंदासूं ख़तमु। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे इन खां बहितरीन हिकु ख़ूबसूरत व्यूज़ खणी तव्हांजे ख़िदमत में ज़रूरु पेश थीबो। कामोरियूं बकरियूं ऐं कारियूं बकरियूं, सिंधी बकरियूं ऐं अछियूं बकरियूं, सिंधी सकाफ़त ऐं सिंधी असांजी प्यारी ॿोली, सिंध जा सुठा ऐं सुहिणा माग, सिंध ऐं सुराण, मौज भरियो महिराण सदा वए सिंध में। त गाइज़ मूंखे रखिजो दुआऊं में यादि। तव्हां जिते बि हुजो, सुखनि में हुजो, अमन में हुजो, पंहिंजनि में हुजो, प्यारनि में हुजो, हमेशह मुस्कुराईंदा ऐं महकंदा रहो। त तव्हां भाइरनि ऐं सुहिणनि सिंधियुनि जी मूंखे आहे व्लॉगनि ऐं इन यूट्यूब चैनल ते ज़रूरत। त इनशाअल्लाह मिलंदा जुलंदा रहंदासीं। अल्लाह निगहबान।